साल 2010 में पनो अकिल में सखी बाबा जो 50 वर्सी महोत्सव ज़ोर शोर सां मनायो वियो। इन वक़्त ताईं उते ठहियल मैटरनिटी होम में तेसी ताईं इलाज जे लाइ नवां औज़ार लॻी चुका हा। 12 फरवरी 2010 में इन मैटरनिटी होम खे हिकु नए ज़माने जे संत बाबा आसूदाराम जनरल हॉस्पिटल जे रूप में मंज़ूरी मिली वई हुई। सन 2010 हिकु ख़ासि साल हुयो, छो जो हिन साल अमर शहीद संत कंवरराम साहिब जन जो 125 साला जयंती महोत्सव पूरे भारत में ज़ोर शोर सां मल्हाइण जो ऐलान बाबा साईं करे छॾियो हो। संतन बाबति बाबा साईं जो हिकु ख़ासि संदेश ॿुधण लाइक़ु आहे। पहिरें पई गति रुकावट न कयूं, संतन मां मती वठी करे के सदगति ते हली परम गति खे पायूं। पहिरियों त अॼु खोड़ियो संकल्प कयूं, जे कसम खाऊं कंहिं बि संत खे रस्ते में पहिरें न पाऊं। संतन छिण छिण क़ीमती आहे, कहिड़े ख़्याल सां उथिया आहिनि, वरी पहिरें पवणु, अड़ियुनि खे काॾे वञिणो आहे, वेठा तव्हांजे लाइ आहिनि, तव्हां अचो वञो, मिलो, ॻाल्हायो, ॿोलायो, उथिया उन्हनि खे वञण जो न। मार्च जे आख़िरी हफ़्ते में राजनांदगांव में संत कंवरराम साहिबनि जे जन्मोत्सव वक़्तु बाबा साईं पंहिंजो भाव साम्हूं रखियो त जीअं सखी बाबा जे 108 दिव्य गुणनि जो किताब शाया थियो आहे, उन्हीअ वांगुरु छो न संत कंवरराम साहिबनि जे 125 साला जनम जे साल में भगत साहिब जा बि 125 सदगुण नाले सां हिकु किताब लिखियो वञे। बाबा साईं सदाईं चवंदा रहंदा आहिनि त श्री गुरु नानक देव जी गुरबाणीअ में जिन सदगुणनि जो जिक्र आयो आहे, उन्हनि सभिनी सदगुणनि खे संत कंवरराम साहिब पंहिंजे जीवन में अंगीकार कयो आहे। बाबा साईं अॻिते इहो बि दावो कंदा आहिनि त कोई अगरि मूंखां पुछे त संत कंवरराम साहिब में कहिड़ा सदगुण आहिनि, त मां एतिरो ई चवंदुसि त अहिड़ो कोई बि सदगुण आहे जेको भगत साहिब में न हुजे। राजनांदगांव जे उन सत्संग में वर्धा जो शंकर मंछाणी बि मौजूदु हो, जेको कुझु वक़्तु पहिरियों ई बाबा साईं सां जुड़ियो हो ऐं बाबा साईं उनखे पाण सां ई गॾु स्टेज ते विहारियो हो। बाबा साईं जी इहा ॻाल्हि ॿुधंदे ई लेखक शंकर मंछाणीअ चयो त इहो किताबु हू लिखी सघे थो। बाबा साईं उते ई इन ॻाल्हि जो ऐलान करे छॾियो ऐं शंकर छड़े हिकु हफ़्ते में ई 125 सदगुणनि जो उहो किताबु लिखी बाबा साईं खे ॾेखारियो ऐं मंज़ूरी मिलंदे ई अप्रैल जे पहिरें हफ़्ते में किताब छपजी वियो ऐं अमरावती में 13 अप्रैल ते भगत साहिबनि जे मेले में उन किताब खे संगत में विरहायो वियो। इन विच में सालनि खां वठी जंहिं जे लाइ कोशिशूं थी रहियूं हुयूं, उन्हनि खे बि कामयाबी मिली वई। बाबा साईं जी इच्छा सां संत कंवरराम मिशन ऐं अमरावतीअ मां श्री नानक आहूजा जी कोशिश सां महामहिम राष्ट्रपतिअ संत कंवरराम साहिबनि जो डाक टिकट ज़ारी करण लाइ मंज़ूरी ॾेई छॾी। 26 अप्रैल 2010 जे ॾींहुं पूज्य बाबा साईं लाल कृष्ण आडवानी, साईं मनोहर लाल, साईं जशन लाल, दादा लक्ष्मण चेलाराम ऐं नानक आहूजा सां गॾु 300 साधु संत ऐं सिंधी मोतबरनि जी हाज़िरीअ में राष्ट्रपति भवन जे दरबार हॉल में पाण महामहिम राष्ट्रपति श्रीमती प्रतिभाताई पाटिल जे हथनि सां हिन डाक टिकट जे विमोचन जो समारोह संपन्न थियो। बाबा साईं जी सलाह सां नए साल 2010 में शिव शांति आश्रम में संत कंवरराम साहिब जन जो 125 साला जयंती महोत्सव मनायो वियो, जंहिंमें लखनऊ जे हर पाड़े में पूरो महीनो रोज़ प्रभात फेरीअ जो आयोजन कयो वियो ऐं 13 मई ते लखनऊ में संत कंवरराम आरोग्य धाम ऐं माता गंगा देवी मैटरनिटी होम जो उद्घाटन समारोह भी संपन्न थियो। इन वक़्त ते संत कंवरराम चौराहे खां शिव शांति आश्रम ताईं रिथियल जुलूस सां गॾु 125 माता भेनरुनि जी कलश यात्रा जो उहो मन मोहींदड़ नज़ारो लखनऊ वारा विसारे न सघंदा। संत कंवरराम साहिब सभिनी धर्मनि खे हिक ई नज़र सां ॾिसंदा हुआ। इन करे बाबा साईं पारां इन साल सर्वधर्म सम्मेलन जो बि हिकु कामयाब आयोजन थियो, जंहिंमें हिंद सिंध जा केतिरा ई संत शामिल थिया। इन साल ई बाबा साईं जी पुठ भराईअ में श्री अशोक केवलानीअ पारां अभ्युदय योग केंद्र जी शुरूआत थी।
जंहिंमें शिक्षण महर्षि डॉक्टर जगदीश गांधी ऐं रिटायर्ड कर्नल सत्यवीर सिंह जहिड़ियूं शख़्सियतूं बि हर रोज़ शामिल थींदियूं आहिनि।